मां दराणी जे चक्कर में आयो मौलवी साहब। तू कीअं पहुते? मुंहिंजो मुकारो भी उन मूमल राणी करायो। मतलब त असां सां ठगी थी आहे? रुगो ठगी भी अहिड़ी जो न लिकाइण जहिड़ी न ॿुधाइण जहिड़ी। हिननि जो छा मुतालबो आहे? 50 लख मुतालबो। 50 लख? भला वाह 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 वाह, तू तो सफ़ा मूंखे रसपच करे छॾी। मता न मनी मां कीअं न मञींदुसि, तू तो सफ़ा मूंखे गौरव करे छॾी। वरी भी सोचे वठ। अड़े लॉटरी पई निकिरे, राणी मूं ते साह पई ॾे। उहा वॾी मालदार आहे, ॾिसजांइ मां झट में अमीर बणिजी वेंदुसि। वरी भी पंहिंजो ख्याल रखजांइ। तुंहिंजी दुआ खपे, तुंहिंजी भॼाई वठी पोइ ईंदुसि। बेड़ा ई पार। छा थो सोची? कुछ भी नहीं। मूमल राणी ही वठ 2 लाख रुपया। 2 लाख रुपया? मञी मञो सी साईं। मूमल अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां। इहो छाजे करे? तूं जो एतिरी ख़ुशि आहीं, तुंहिंजी ख़ुशीअ में मुंहिंजी ख़ुशी आहे मूमल। अच्छा। हाँ मुंहिंजी मूमल राणी। बहादुर, पोइ ही खुशी सेलिब्रेट कयूं था। हाँ बिल्कुल। वनी चाय जो कप ठाहे अच, गॾिजी पियूं था। हाँ मुंहिंजी मूमल राणी हाज़िर। हेलो, अस्सलाम वालेकुम। सना अॼु मां इलाही ख़ुशि आहियां। ख़बर थी बहादुर अॼु मूंखे 2 लाख रुपया ॾिना आहिनि। हा शहर में अची करे इश्क न कयोसीं तो पोइ हिते अचण जो फ़ाइदो कहिड़ो? हाँ, मूंखे ई हथ पेर हणो पवंदो। लॻे थो त दिल जी मुराद पूरी थियण वारी आहे। तू अच्छा अच्छा ते मारी मां ऐं तूं? मां शमीर खान। मां तोखे मीर सॾींदसि।
भले जेको तुंहिंजी दिलि खे वणे तूं उहो सॾ। मुंहिंजी दिलि त अवां फुरे वती आहे। पोइ बदिले में अवां मुंहिंजी दिलि रखो। सची मुची धोखो त न ॾींदे न? हरगिज़ न। पोइ हींअर ई कुझु ॾे न। छा? कुझु बि। प्यार जी पहिरीं निशानी हो सांढे रखंदसि। वरी ज़रूरु अचिजांइ। कीअं कजे पैसा जेका हुआ सो मुमल हवाले कया। हाणे 1 लख किथां आणिया? पुलिस जी सख्ती सबब फुरन में भी घटताई आई आहे। पिनण जहिड़ो किरतो पाण खां विसरी वियो आहे। केर वेही माण्हुनि खे 5-10 रुपए जे करे इलाज मिंथू करे। हल छा कजे, फुड़ी फुड़ी तलाव आहे। खणो था वरी कोदड़ी मुमल जे लाइ। सच में तू डॉक्टर आहे? पक नथी पवे तो पोइ भला मुंहिंजी अस्पताल पहुच। तू दिल जो इलाज कंदो आहे? दिल खे छा थियो अथई? आराम कोन अथसि। पोइ आराम जी गोरी खा। आराम जी गोरी खाइण सां दिल खे आराम किथे ईंदो आहे? इहा त जिस्म खे सुन करण जे लाइ हूंदी आहे। समझी वियसि, तोखे कल्बी सुकून खपे। हाओ उन लाइ त तोखे मूंसां मिलणो पवंदो। हा ज़रूरु मिलंदासीं, छो न। पोइ कॾहिं थी अची? फिलहाल काल बंदि कयो, मुंहिंजो भाईजान अची वियो आहे। सही आहे, हल पोइ ॻाल्हाईंदासीं। हल सही आहे, बंदि कर बंदि कर। ठीकु आहे, ओके ओके। हाय हाय, केॾी त कुर्ब वारी कचहरी हुई। केॾो त दिलि खे सुकून अची वियो।
हेलो फतू किथे आई फतू? ऑफिस वञी रहियो आहियां। 1 लख जो छा थियो? मां कोशिश में लॻो पियो आहियां। हाँ कोशिश? तू मूंसां मज़ाक पियो करी? छा थियो? मां चवां थी त अॼु खां पोइ न मूंखे कॉल कजां न वरी पंहिंजो इहो मनहूस मुंहुं ॾेखारजां मूंखे कुझु बि न आहे ॿुधणो। ॿुध त सही, ॿुध बंद करे छॾे, ॿुधे नथी ॿुधी। हाणे ॾिसजां ही फतू त छा हिन जो पीउ बि ₹1 लख जो अरेंज करे ॾींदो। जे अगर शराफत सां ख़ैरात न मिली न त अॼु फुरे बि वठंदुसि। माण्हुनि जे माफ़ करण वारे चक्कर में मुंहिंजो प्यार मुंहिंजे हथनि मां निकितो थो वञे। अदा वो अदा मुंहिंजी मूमल किथे आई? मूमल ई आहे, मूमल हिते ई आहे, ॻोल्हे वठंदा त हुनखे घबराइजो। अल्लाह जे नाले ते ख़ैर ॾे वाह। खैरात ॾे बा, तूं मूंखे मूमल आणे ॾे, मां तोखे खैरात ॾियां। चुप कर। अदा असां बि मूमल जे इश्क में फ़क़ीर थिया आहियूं। तोखे शौक़ु आहे त तूं बि किस्तो खण। उस्ताद हिन जो असां खां वधीक मीटर शार्ट आहे। हाओ हाओ हाणे सम्झुसि। मूंखे मूमल ॾियो। किथे आहे मुंहिंजी मूमल? साम्हूं वारे घर में। छोरा हल को रोज़ी जी कयूं, को पिनण जी कयूं, को ख़ैरात वठूं। हल हल जल्दी। एतिरो टाइम गुज़री वियो आहे, अञा ताईं न आई। अलाए छो देरि कई अथई। एॾी देरि मुंहिंजी परी? मीर एतिरो इंतज़ारु चङो न आहे रीमा राणी। मां त हाणे अची वयसि। हीउ तुंहिंजे लाइ मां गिफ्ट आंदो आहे। हिन में मेकअप जो सामान ऐं तुंहिंजे लाइ कपिड़ा आहिनि। क़बूल कर। मां सदको। रीमा ॿियो हुकुम कर। मीर साईं मुंहिंजी मोबाइल ख़राब थी पई आहे। नई वठी ॾींदासीं, कहिड़ी ॻाल्हि आहे? सची मुची मूं बि तो लाइ गिफ्ट आंदी आहे। कहिड़ी? को पंहिंजे हथनि सां पाराए न। कयो ख़बर? मुले जा घर वारा सरदार भूंगो ॾियण लाइ तयार आहिनि। ऐं हू परदेसी पखी उनजी तहक़ीक़ हले थी। शाबाश। वॾा अॼुकल्ह शहरी कबूतर कचे ॾांहुं उॾामनि पिया। उन्हनि जो बिलो तुर्त कंदासीं। माण्हुनि मां ख़ौफ़ फिराज़ घटिजी वियो आहे। तकड़ियूं कारवायूं घुर्बल आहिनि। ईअं ई थींदो। वॾा सुबुह जी का वाहिर कयो। कपिड़ा मेवा सिगरेट उमाणिया आहिनि। ईअं ई वॾा संगत जी वाहर थींदी रहे। तव्हां वञी शिकार खे ॾिसो, असां नए शिकार जी तलाश करे अचूं। जेको हुकुम वॾा। चलो ठीकु आहे सरदार। पोइ यारो यारी यारो यारी। ओ बाबा अल्लाह जे नाले ते ख़ैर दे बाबा। ओ बाबा अल्लाह जे नाले ते ख़ैर दे। देव अल्लाह जे नाले ते। ओ बाबा अल्लाह जे नाले ते ख़ैर दे। बोलवा नहीं छा? ओ बाबा ओ बाबा माफ़ कर फ़कीर। खबर थी पूरा 30 मिनट मां ख़ैरात का बीठो आ। माफ़ कर फ़कीर। पूरो अध घंटो मुंहिंजो ज़ाया कयो थी। माफ़ कर फ़कीर। कम करन दे। ये वरी कीअं माफ़ जाए? हेॾा सारा मुंहिंजा 30 मिनट ज़ाया कया थी। अगर माफ़ करण जो चवणो है पहिरियों चवे हा न माफ़ करण जो। तू मूंखे छा कंदे? हा छा कंदो? छा कंदे तू मूंखे? हिकिड़ी निरण वारी गोली हथो में असल साल न खणदे। हे वकील ही हां अगे हले पई तुझी मर्जी, हाणे हले थी मुंहिंजी मर्जी। सर मार कट
कर जाए तो जल्दी कर जाए तो अरे बटे उनकी भी तलाशी बटे गिरा दिए बस दिस इज बटे 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 ये सब क्या क्यों आता हां की ना खरा करे पे अरे मिट में नहीं दे इतने पीछे तो थोड़े मुकर हां निकल जल्दी बीच के पे भागा मतलब त तू नहीं दे हरगिस ने पेरी मुलाकात में तो के अचणो पवंदो रानी ॾाढी डिंगी आई तू मता न मने मञोसी असी गंजो इलाज करण वारा तोखां इलाज वठण ईंदासीं अगर डॉक्टर मरीज थी अचे त इहो सुठो न आहे ॾाढी बेरहम थी लगी रानी नांग जो खाधल नोड़ीअ खुडरीदो आहे असां बि न ज़ालिम ज़माने में पिरायो आहे इहो सच आहे हिन दौर में आए ॾींहुं जेको औरतन सां थिए थो शायद उन जूं रोज अखबारूं हूंदियूं आहिनि हाओ बेली औरतन सां आए ॾींहुं रोज़ केस पिया थियनि अजय तू चए तो मां अचां न तू न अच आऊं पाणी दस ॿियो हुकुम न अर्ज़ हुयो सरकार इहा हिकिड़ी प्यार में हुजत आहे क़बूल आहे हर हुकुम तुंहिंजो अखियुनि ते आहे अल्लाह हाँ बिल्कुल पोइ मना जल्द दर्शन कराए ठीक आहे पोइ तमाम जल्द रूबरा त मिलो ठीक आहे खुदा हाफिज पंहिंजो ख्याल रखजांइ समूरी दुनिया मजा गोठाणी आबादी शेर ना वञे पई मौलवी साहब तुझा तो भाइर आहिनि तुझी वार करे तोखे बचाईंदा सना तू सोचे भी नथो सघीं त मां तुंहिंजे लाइ छा छा करे सघां थी बिल्कुल केर आयो तुम जका बा शहर जायो इत्ते छा कर रहे आयो